अंडर 19 एशिया कप जे फाइनल में पाकिस्तान भारत के 191 रन सां शिकस्त ॾेई ट्रॉफी खटे वरिती। भारतीय टीम 347 जे हदफ में सिर्फ़ 156 रन ते ढेर थी वई। भारत खिलाफ ज़ुमैर मिन्हास 113 बॉलनि ते 172 रन ठाहिया। संदसि इनिंग्स में 17 चौका ऐं 9 छक्का शामिल। अंडर 19 एशिया कप खटण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां पाकिस्तानी टीम ऐं क़ौम खे मुबारकबाद चयाईं। पाकिस्तानी रांदीगरनि बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। भारत खे फाइनल में शिकस्त ॾेई पाकिस्तानी रांदीगरनि तारीख़ रक़म कई। क़ौम खे पंहिंजे नौजवान रांदीगरनि ते फ़ख्रु आहे। रियासत का समय को बि जहाज जो हुक्म या फतवा नथो ॾेई सघे। ख़ारजी फितनल जे अफ़गानिस्तान मां ईंदड़ हर दहशतगर्द 70 सैकड़ो अफ़गानी आहिनि। अफ़गान तालिबान जी पुठभराई सां दहशतगर्द शहरनि ऐं ॿारनि खे निशानो बणाइनि पिया। अफ़गानिस्तान खे ख़ारजी फितने या पाकिस्तान मां हिक जी चूंड करणी पवंदी। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर जो क़ौमी उलमा मशाई कॉन्फ्रेंस खे ख़िताब चएं ऑपरेशन बुनियादुल मरसूस में अल्लाह जी मदद ईंदे ॾिठी ऐं महसूस कई। रियासत तैयबा ऐं रियासत पाकिस्तान जे विच में मज़बूत ताल्लुक़ ऐं हिक जहिड़ाई आहे। ॿई रियासतूं कलमे जी बुनियाद ते रमज़ान में क़ाइमु थियूं। काइनात जे रब सऊदी के ख़ादमुल हरमैन ऐं असांखे मुहाफ़िज़ बणायो। अल्लाह ताला इस्लामी मुल्कनि मां हरमैन शरीफ़ जी हिफ़ाज़त जो शर्फ़ पाकिस्तान खे अता कयो। जिन क़ौमुनि इस्लाम खे छॾियो उहे ज़बूं हाली जो शिकार थी वयूं। नायब वज़ीर आज़म ऐं बड़े वज़ीर सागराट जो ईरानी बड़े वज़ीर सां फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ शोबनि में ॿितरफ़े सहकार ते ॻाल्हियूं। पॾे खाते तर्जुमान चयो त टेलीफोनिक राब्ते दौरान इलाक़ाई सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वच कई वई। वापार हुकूमतुनि ऐं अवामी राब्तनि खे हथी वठाइण जे अज़म जो बरछाव कयो वियो। इलाक़ाई अमूनी तरक़ी जे लाइ सहकार जारी रखण ते इतफ़ाक़। पाक नेवी जी PNS खैबर जे इस्तांबुल नेवल शिप यार्ड में कमिश्निंग तकरीब। तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान PNS बाबर जी कमिश्निंग जो ख़ासि महिमान हो। ISP आज़म चवड़ा तुर्क सदर के PNS खैबर आमद ते गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। तकरीब खे ख़िताब कंदे नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ ख़िताब कंदे चयो त पाक तुर्क सामूंडी फ़ौज में राब्ता दिफ़ाई भाईवारी मज़बूत बणाइण जो सबबु आहिनि। सामूंडी फ़ौज में सहकार ॿिन्ही मुल्कनि जी भाईवारी जो वॾो मिसाल आहे। तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान पाकिस्तान के सचो ऐं वफ़ादार इतिहादी करार ॾेई छॾियो। संदसि चवण त पाक तुर्क दोस्ती आख़िरी वक़्त ताईं जारी रहंदी। ॿिन्ही मुल्कनि जी दोस्ती तरक़ी कंदी ऐं मज़बूत थींदी। पाकिस्तान नेवी जी ज़रूरतुनि खे पूरो करण जे लाइ 4 जहाज़ ठाहिण लाइ हिक मुआहिदे ते सयूं कयूं वयूं आहिनि। मुकमल कामयाब ऑपरेशन खां पोइ PNS खैबर हवाले कयो वियो आहे। जदीद टेक्नोलॉजी सां लैस उहे जहाज़ पाकिस्तान जी बहरिया लाइ ताक़त जो ज़रियो हूंदा। तवानाई वारी वज़ारत सोलर इस्तेमाल कंदड़ लाइ नई नेट मीटरिंग पॉलिसी जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रियनि मौजूदु इज़ाफ़ी सरचार्ज जी जाइ ते फ़ी यूनिट तब्दील थी मिलंदो। नए सोलर बिलिंग तहत फ़ी यूनिट क़ीमत लॻभॻि 11 रुपया हूंदी। मुस्तक़बिल में नेपरा खां 25 किलोवाट खां घटि लोड जे लाइ लाइसेंस हासिल करणु ज़रूरी हूंदो। शमसी मुआहिदनि जी मुदत 7 वरियनि खां घटाए 5 साल कई वई। तवानाई वारी वज़ारत जे तर्जुमान चयो त नेट मीटरिंग मां नेट बिलिंग निज़ाम लागू कयो वेंदो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी पारां लाहौर एयरपोर्ट जो दौरो। काउंटर्स इमिग्रेशन अमल जो बि मुआइनो कयो। परॾे वेंदड़ मुसाफ़िरनि सां मिली इमिग्रेशन अमल बाबति पुछा गई। घरू वज़ीर चयो त कुझु मिंटनि में इमिग्रेशन थी रही आहे। पाकिस्तानी अवाम जी इज़त सभ खां वधीक अज़ीज़ आहे। कंहिं बि मुसाफ़िर खे बिना सबब जे सफ़र खां न रोकियो वेंदो। अणपूरनि दस्तावेज़नि ते सफ़र जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मुल्क जी बदनामी जो सबबु बणिजंदड़ जी जाइ जेल आहे। बांग्लादेश जो नौजवान नस्ल भारत के शक जी नज़र सां ॾिसे पियो।
ढाका में पाकिस्तान ऐं चीन जो असर वधी वियो आहे। भारतीय परॾेही मामलनि वारी वज़ारत जो पार्लियामेंट रिपोर्ट में एतिराफ़। रिपोर्ट में चयो वियो त भारत पंहिंजूं पॉलिसियूं ठीक न कयूं त बांग्लादेश में अण लाॻापियल थी वेंदो। बांग्लादेश में अवामी लीग जो असर ख़त्म थी चुको आहे। बांग्लादेशी नौजवान भारत खां नाख़ुश आहिनि, जेके बांग्लादेश जे क़याम में भारतीय किरदार खे शक जी नज़र सां ॾिसनि पिया। सॼी सूरतहाल खेनि नए वाट ते अची बीहारियो आहे। भारत 1971 खां पोइ बांग्लादेश में सभ खां वॾे स्ट्रेटेजिक बहरान खे मोड़ी रहियो आहे। अफगानिस्तान में गैर कानूनी दख़लंदाज़ी ऐं दहशतगर्द नेटवर्क ख़िते जे अंदरूनी सलामती जे लाइ ख़तरो बणिजी वियो। मुख़्तलिफ़ मुल्कनि तरफ़ां अफ़गान सरज़मीन तां पखिड़िजंदड़ बदअमनी ऐं गैर कानूनी चुरपुर ते सख़्त ॻणती जो इज़हार। ईरानी रिसाले जी रिपोर्ट में चयो वियो त केतिराई अफ़गान शहरी ईरान में गैर कानूनी तौर ते दाख़िल थियण जी कोशिश कंदे ईरानी सरहद में मारिजी विया। ईरान अफ़गानिस्तान सरहद ते जाली ॼणनि जे मारिजण ऐं केतिरनि जे गुम थियण जा इतला आहिनि। अफ़गान जा माण्हू इस्लाम किला ज़रिए गैर कानूनी तौर ते ईरान में दाख़िल थियण जी कोशिश करे रहिया हुआ। हलंदड़ साल अफ़गान शहरियुनि पारां गैर कानूनी तौर ते दाख़िल थियण जी कोशिशुनि में ॿीणो इज़ाफ़ो थियो आहे। गज़ा में इसराइल तरफ़ां जंगबंदी जी भञकिड़ी जारी। गुज़िरियल 24 कलाक में 10 वधीक फ़लस्तीनी शहीद। ख़ान यूनिस में इसराइली हवाई हमले में 4 फ़लस्तीनी शहीद थी विया। बेघर फ़लस्तीनियुनि जे तरबियती मर्कज़ जे हमले में 6 ॼणा हयाती विञाए वेठा। फ़लस्तीनी अख़्तियारियुनि जो चवणु आहे त 10 अक्टूबर ते जंगबंदी जे मुआदे ते पहुचण खां पोइ इसराइली कारवायुनि में 400 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। मियामी में गज़ा अमन मंसूबे ते अमरीका, कतर, मिस्र ऐं तुर्की जे नुमाइंदनि जी मुलाक़ात। गज़ा जंगबंदी मंसूबे जे लाइ ईंदड़ क़दमनि बाबति ग़ौर। अमरीकी नुमाइंदे स्टीव विटकॉफ चयो त मुलाक़ात दौरान गज़ा में अमन मंसूबे जे लाइ मरहलेवार क़दम खणण बाबति जाइज़ो वरितो वियो। इन हवाले सां अॻिते बि सलाह मशवरा थींदा। जामशोरे कोठड़ी में हादसा, 2 ॼणा जल जो शिकार, 17 ॼणा ज़ख़्मी। जामशोरो वेझो M9 मोटरवे ते मुसाफ़िर कोच ओवरटेकिंग कंदे ट्रॉलर सां टक्कर। सैफुल्ला फौत थी वियो, 15 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। कॾियारे वेझो कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में बाड़ो ज़ाकिर सुलंगी फौत थी वियो। हादसनि खां पोइ लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। फौजपुर वेझो 2 वरनि जी बाड़ी हलण फिरण खां लाचार। पोलियो जो शख़्स ज़ाहिर। ॻोठ मोहम्मद हयात बाचकाणी में ज़ाहिदा हलण फिरण खां लाचार आहे। वारसनि चयो त ॻोठ में पोलियो जी टीम न पहुती आहे, जंहिं सबबु मासूम खे पोलियो हुजण जो शक आहे। टीम मोकिले बाड़ी खे मासूम थियण खां बचायो वञे। हेमोरी शाख जो पुलिस जी कार्रवाई। मोटरवे तां चोरी कयल कीमती सामान हथ। मोटरवे M5 ते गुडू वेझो पुलिस ऐं मोटरवे पुलिस कार्रवाई कई। मोटरवे तां चोरी कयल कैमरा, तारो ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। वाक़िए में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल।